अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार आऊं रिजवान शेख। हेडलाइन्स अवां ॾिठियूं बुलेटिन जी शुरुआत में ख़बर शेयर कंदासीं। सिंध जे पहिरें सिंधी सैटेलाइट चैनल KTN न्यूज़ जो 19 ऐं KTN न्यूज़ जी 14 सालगिरह मल्हाई वई। उन हवाले सां नोमिता गुल KTN न्यूज़ 7 सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अव्हां सां गॾु नोमिता गुल ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो KTN न्यूज़। अॼु KTN एंटरटेनमेंट जी 19, कशिश TV जी 16 ऐं KTN न्यूज़ जी 14 सालगिरह मल्हाई पई वञे। असां KTN न्यूज़ खे थोरो फोकस कंदासीं, छो त KTN जेको न्यूज़ आहे उहो 14 साल खां कमु करे पियो। न्यूज़ में कमु कीअं थींदो आहे, उतां जे माण्हुनि जे कमु करण जो अंदाज़ कीअं आहे, उन्हनि जो एक्सपीरियंस, उनजो तजुर्बो न्यूज़ सां कमु कंदे कीअं रहियो आहे, इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। KTN न्यूज़ जा रिज़न जेके समूरा आहिनि उन्हनि खे KTN न्यूज़ जी सालगिरह जो लख लख वाधायूं हुजनि। ऐं हीअ असां जेका सॼी महिनत कयूं था इहा तव्हां ताईं जेका ॼाण आहे, ख़बरूं आहिनि, करंट अफेयर आहे, जेको कुझु दुनिया में वहे वापरे पियो उहो तव्हां ते पुॼाइण जी कोशिशि हिते ई थिए थी। ऐं सभु दोस्त सां गॾिजी कयूं था। ऐं असांजी इहा दुआ आहे त KTN न्यूज़, कशिश, KTN एंटरटेनमेंट उहो जेको कुझु ॼाणनि था उहो तव्हांखे पसंदि अचे, छाकाणि त हीअ तव्हांजे लाइ हुजे थो ऐं तव्हां लाइ हुजे थो। जेको असां हिते महिनत कयूं था, तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि सालगिरह जो। KTN न्यूज़ आहे, उन सां काफ़ी सालनि खां शुरूआति खां वठी, बल्कि उन सां हिकिड़ो संग आहे, यानी हिकिड़ो रिश्तो आहे, नातो आहे। 2003 खां वठी असां हिन चैनल सां रहियासीं। उन खां पोइ विच में हेॾे होॾे थियासीं, वरी वापसि जेको आहे, जीअं चवंदा आहिनि हर शइ खे पंहिंजी असलियत ॾांहुं वापसि वञिणो हूंदो आहे, त ईअं असां पंहिंजी असलियत ॾांहुं वापसि मोटी आयासीं ऐं KTN न्यूज़ जेको आहे उनखे जॉइन कयोसीं। हिते बिल्कुलु हिकिड़ो फस्ट क्लास माहौल आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त कुझु अहिड़ा चैनल बि आहिनि जिन जूं तमामु घणी शिकायतूं मिलंदियूं आहिनि सोशल मीडिया ऐं ॿियनि मीडियाज़ ते उन जूं ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि। पर माशाअल्लाह हीअ जेको चैनल असांजो आहे KTN न्यूज़, उनजी का अहिड़ी ॻाल्हि न आई आहे। ऐं सभु जेको आहे दोस्तनि वांगुरु जेको आहे बिहेव कंदा हिक ॿिए सां। ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा दोस्त आहिनि, जेके असांजा सीनियर आहिनि, उहे उन्हनि जो रवैयो जेको आहे ॾाढो सुठो आहे। ऐं असां इहो ॾिठो त जेके औखी सौखी में दोस्त आया उन्हनि जी बि KTN जेका तमामु घणी मदद कई, उनजो ख़्यालु कयो। ऐं हींअर मां जेको आहे सलीम सूरो साहिबु जेको गुज़ारे वियो, गुज़िरियल सालगिरह में असां सां गॾु हुयो, पर उहो गुज़ारे वियो कोरोना जे करे। त उन दौरान बि KTN जेका आहे उनजी तमामु घणी मदद कई, हमदर्दी जो इज़हार कयो। ऐं बाक़ी जेके दोस्त आहे उन्हनि बि, या जेको को दोस्त बीमार थिए या का तकलीफ़ थिए उनजी, त उन में बि इदारे जेको आहे उहो पंहिंजो किरदारु जेको आहे उहो मुख्य आहे, जेका हिकु सुठी रवायत आहे, इनखे क़ाइमु रहणु घुरिजे। KTN सां 14 सालनि जो साथ आहे ऐं KTN हमेशह सिंध जे मसइलनि खे उजागर कयो। असां KTN सां जेको असांजो साथ हलंदो थो पियो अचे, ईअं महसूसु थींदो आहे ॼणो असां हिकु फैमिली आहियूं हिते, ऐं पंहिंजे सिंधी क़ौम जे, सिंधी अवाम जे मसइलनि खे उजागर कंदा आहियूं। बाक़ी इंटरनेशनली लेवल सां बि असां जेके न्यूज़ खे या करंट अफेयर्स खे जेको आहे उनखे उजागर कंदा आहियूं। KTN सां असांजो जेको सिलसिलो ऐं सफ़र रहियो आहे तमामु बहितरीनु रहियो आहे। ऐं असां KTN जा थोरात आहियूं, छो जो काफ़ी सहाफ़ी असांजा दोस्त जेके कराचीअ में बेरोज़गार हुया, उन्हनि खे बि KTN पंहिंजे जीअ में जाइ ॾिनी। ऐं इंशाअल्लाह KTN जा साथ सलामत रहंदो ऐं इहो सफ़र असांजो जारी रहंदो। KTN ज़िंदाबाद। सां गॾु आहिनि हिन वक़्तु बीना ज़ुल्फ़कार जी इहा ख़ुसूसियत आहे त हू पहिरें 5 साल हिते KTN न्यूज़ में ई न्यूज़ कास्टिंग करे चुकियूं आहिनि। हाणे हू कंदियूं आहिनि कॉन्टेंट राइटिंग, यानी कि व्हाट्सएप ते वेंदियूं आहिनि। बीना खां पुछूं था त न्यूज़ कास्टिंग खां वठी जेको हितां डेस्क ताईं जो सफ़र आहे उहो कीअं रहियो आहे। जी बीना। नोमिता, थैंक यू वेरी मच, तव्हां मुंहिंजो इंट्रोडक्शन करायो। ऐं मां सॼी सिंध खे KTN जी सालगिरह जे मौक़े ते मुबारकबाद पेश कयां थी। KTN जो सफ़र इंतही जी चइजे न ॾाढो सुठो एक्सपीरियंस रहियो आहे मुंहिंजो। ऐं घणो कुझु मूंखे सिखण खां मिलियो आहे। न्यूज़ कास्टिंग खां वठी अगरि हेसी ताईं जी ॻाल्हि कजे त घणो कुझु सिखियो आहे मां। माना पहिरियां त असां जीअं हूंदासीं माना न्यूज़ आई पढ़ी करे, पर जेको ही प्रोसेस
हीअ आहे न प्रोसेस, उहो ॾाढो हूंदो आहे त भाई कीअं आई, छा आहे शइ जी अहमियत, हिकदमि सां मां इंचार्ज सां राब्तो कंदी आहियां भाई हीअ शइ आई आहे, अहम आहे, रिपोर्टर शयूं माना उन सफ़र खे अगरि असां ॾिसूं, उन शयुनि खे असांखे ॾिसूं त असां उन मरहले मां गुज़रंदा आहियूं जेको असां नाज़रीन खे स्क्रीन ते पेश कंदा आहियूं। सो घणो कुझु मां हिते सिखियो आहे ऐं घणो कुझु हिते सिखण जो मौक़ो मिलियो आहे मूंखे। अच्छा, न्यूज़ कास्टिंग वधीक बहितर आहे या डेस्क ते कमु करणु वधीक बहितर थो लॻे तव्हांखे? डेस्क ते वधीक कमु करणु बहितर, इन सां असांजो न रिपोर्टर सां राब्तो थिए थो, असां वटि हुते शइ आई भाई क़तल थी, अब कीअं छा पुराणियूं शयूं माना अगरि असांखे बैकग्राउंड में वञण जे लाइ ख़बर पवंदी आहे त भाई जेकॾहिं जेतिरियूं केतिरा मर्डर्स में थी चुका आहिनि या केतिरी पुराणी दुश्मनी आहे, शयूं केतिरियूं आहिनि, हर शइ जेका चइजे न जीअं चइजे त असां रिपोर्टर सां पाण राब्तो करे शइ पुठी न पोइ पूरी हिकिड़ी न्यूज़ निखार जीअं साम्हूं चइजे न उहा अचे थी। उते त असांखे जेका शइ मिली ठीकु आहे, असां रिपोर्टर खां सवाल करणा पवंदा उन खां पोइ माना चइजे, पर हिते असांखे न माना इलाही माण्हुनि जा राया तजिया सभु कुझु मिलंदा। दुनिया सजी दिसे थी हिम्मत खुशी असांजी तारीख़ में छॾियो आहे ख़ुदि खे अमर बणाए, तारीख़ में छॾियो आहे ख़ुदि खे अमर बणाए। जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां मास्टर कंट्रोल रूम यानी MCR में, ऐं MCR में मूंसां गॾु मौजूदु आहिनि ज़मीर सुमरो। ज़मीर खां पुछंदासीं त उन्हनि जो ओवरऑल एक्सपीरियंस कमु करण जो कीअं रहियो आहे। अस्सलाम वालेकुम ज़मीर। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो ज़मीर, ठीकु आहियो? ज़मीर इहो ॿुधायो तव्हांजो ओवरऑल एक्सपीरियंस KTN न्यूज़ में कमु करण जो कीअं रहियो आहे? माशाल्लाह ॾाढो सुठो। हिते असां पाण में भाइरनि वांगुरु कमु कंदा आहियूं, हर कम में हिक ॿिए खां कोऑपरेट कंदा आहियूं, हर ॻाल्हि में माना सुठे नमूने हलंदा आहियूं पाण में, ऐं कॾहिं कॾहिं नोक झोक थी बि वेंदी आहे, पर कम जे मामले ते उन खां पोइ 2-3 वधिनि अधु कलाक खां पोइ उहो साॻे ई पाण में दोस्तनि वांगुरु भाइरनि वांगुरु उहो ई कमु करणु लॻंदा आहियूं। शान, तव्हांजो कीअं ओवरऑल एक्सपीरियंस रहियो आहे KTN न्यूज़ में कमु करण जो? एक्सपीरियंस त सुठो रहियो आहे। हिकिड़ो इहो सिंधियुनि जी आवाज़ आहे, बेस्ट आहे, सिंधियुनि जे करे ई हिकिड़ो उन्हनि खे प्लेटफॉर्म मिले थो पंहिंजो आवाज़ ॻाल्हाइण जो, उथारण जो, त बेस्ट आहे। हिते असां मोस्टली लॉन्ग टाइम खां कमु करियूं पिया, सुठो लॻे थो, आवाम जो आवाज़ उथारियूं था, हिकिड़ो ज़बर प्लेटफॉर्म आहे आवाम जे लाइ, असांजे लाइ बि यंग जनरेशन लाइ बि हिकिड़ो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे। ख्वाजा सिर्फ अपोजिशन पारां वॉकआउट करे वियो आहे, सिर्फ मुखालिफ़ जो ऐवान ॿाहिरां बि एहतजाज जारी आहे। सेनेट में अपोजिशन एहतजाज कयो आहे, अगनि में बाद खे रद्द करे छॾियो आहे। चरनि त स्पीकर जी राय सारो बि एहतजाज कयो वियो, नारेबाज़ी बि कई वई आहे। अवाम खे अपडेट कयो पिया पेट्रोल में अघनि खे हुकूमत ऐं अवाम पारां रद्द कयो वियो आहे। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां स्टूडियो रूम में, ऐं स्टूडियो रूम में मूंसां गॾु मौजूदु आहिनि सबा अबरो, न्यूज़ कास्टिंग कंदी आहिनि मॉर्निंग शिफ्ट में। सबा खां पुछूं था त सबा जेको आहे उन्हनि जो ओवरऑल एक्सपीरियंस कीअं रहियो आहे। तव्हांखे हिकिड़ी सबा जे बारे में हैरत अंगेज़ ॻाल्हि ॿुधाईंदासीं त सबा जेको आहे KTN एंटरटेनमेंट में एडिटिंग जो कमु करे चुकी आहे। एडिटिंग तमामु मुश्किल हिकिड़ो कमु हूंदो आहे जेको छोकिरियुनि जे लाइ सम्झो वेंदो आहे त नथियूं करे सघनि, पर सबा इहो कमु कयो आहे। त सबा खां पुछूं था त एडिटिंग जेको आहे उन्हनि जो एक्सपीरियंस जो रहियो या न्यूज़ कास्टिंग जो। अस्सलाम वालेकुम सबा। नमिता, सभ खां पहिरीं त तव्हांखे KTN न्यूज़ ऐं कशिश टीवीअ जी सालगिरह जूं खोड़ मुबारक हुजनि, ऐं असांजे ॾिसंदड़नि खे बि खोड़ सारियूं मुबारक हुजनि। ख़ैर मुबारक सबा। इहो ॿुधायो त तव्हां जेको आहे एडिटिंग खां वठी करे न्यूज़ कास्टिंग जेको सफ़र तव्हां तय कयो आहे उन में तव्हां घणा साल लॻा आहिनि, ऐं तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे एडिटिंग जो ऐं ख़बरूं पढ़ण जो? एक्सपीरियंस तमामु सुठो रहियो। पहिरीं मां एडिटिंग कंदी हुयमि, जेको छोकिरियुनि लाइ इलाही डिफ़िकल्ट आहे कमु, पर उहो मां 4 खां 5 साल कंटिन्यू कयो, सो बि KTN में ई, छो त KTN असांजी फैमिली आहे, त हिन जे करे मूंखे एतिरो वक़्तु न लॻो सिखण में, ऐं न ई एतिरो वक़्तु मूंखे महसूसु थियो कि मां जॉब कई आहे। उन खां पोइ मां एडिटिंग स्किप करे अॻिते वधियमि, ऐं मूंखे न्यूज़ जो शौक़ु थियो, न्यूज़ सिखियूं, ऐं न्यूज़ में हिन वक़्तु तव्हां मूंखे ॾिसो था परफॉर्म कंदे, सुठो सफ़र गुज़रियो। ऐं न्यूज़ में तमामु घणो शौक़ु बि हुयो मूंखे अचण में, पहिरियां बि ट्राई कयो हुयो, पर हिन दफ़े जोश ऐं जज़्बे सां ट्राई कयो ऐं मां अची वियमि। हिन वक़्तु शहरबानो मेमण असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके मॉर्निंग शिफ्ट में ख़बरूं पढ़ंदियूं आहिनि। शहरबानो इलेक्ट्रॉनिक मीडिया में तक़रीबन 6 सालनि खां आहिनि, ऐं KTN में उहो केतिरे अरसे खां आहिनि इहो उन्हनि खां मालूम कंदासीं, ऐं KTN न्यूज़ में उन्हनि जो सफ़र कीअं रहियो आहे। अस्सलाम वालेकुम शहरबानो। वालेकुम सलाम नोमिता, अव्हांखे ऐं असांजे जेके व्यूवर्स आहिनि सभिनीनि खे KTN न्यूज़ कशिश ऐं KTN जी सालगिरह जे हवाले सां तमामु घणी मुबारकूं।
ख़ैर मुबारक शहरबानो। तव्हां इहो ॿुधायो त 6 सालनि खां तव्हां मीडिया में आहियो, मुख़्तलिफ़ जायुनि ते तव्हां कमु कयो आहे, KTN न्यूज़ में कमु करणु तव्हांखे कीअं लॻो आहे? तमामु घणो ज़बरदस्त। नोमिता इहो आहे त ॿियनि चैनल्स में बि मूं कमु कयो आहे, उते तमामु सुठो एक्सपीरियंस थियो, सिंधी सिखण जो मौक़ो मिलियो, छो जो असां हिते कराची में रहूं था त असां हमेशह इहो उर्दू स्पीकिंग, केॾीमहिल इंग्लिश असां पढ़ूं था, त KTN ऐं न सिर्फ़ु KTN जेके ॿिया चैनल्स आहिनि उन्हनि बि मूंखे सिंधी तमामु सुठी सेखारी आहे, छो जो असां जेको नॉर्मल घरनि में पढ़ूं था ऐं जेको असां हिते अख़बारी ॿोली जेका आहे पढ़ूं था उहा तमामु घणी डिफरेंट आहे। सो मां उन्हनि छोकिरियुनि खे चवंदमि जेके अॻिते हली न्यूज़ कास्टिंग लाइ शौक़ु रखनि थियूं, उहे जॾहिं बि तव्हां पाण ऑडिशन ॾियो त पहिरियां अख़बार पढ़ो, चङी तरह पढ़ो ऐं पोइ तव्हां ऑडिशन ॾियणु अचो। सो रहियो मुंहिंजो एक्सपीरियंस त इहो आहे त जीअं जॾहिं मां डिफरेंट चैनल्स में कमु कयो उते बि तमामु सुठो मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो ऐं उते जेका न्यूज़ टीम हुई उन्हनि बि ॾाढो मुंहिंजो साथ ॾिनो ऐं वधि खां वधि जेको KTN में मां तमामु घणो सिखियो आहे, छो जो KTN 24 आवर्स लाइव चैनल आहे, इन करे तमामु घणो सिखियो आहे ऐं हिते एक्सपीरियंस बि सुठो रहियो ऐं जेके टीम आहे उहा बि तमामु घणी ज़बरदस्त आहे। शहरबानो हिते पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधाए पई त कमु करणु जेको आहे तमामु उन्हनि जो सुठो रहियो आहे ऐं हिननि हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेकी तमामु अहम ॻाल्हि कई उहा आहे सिंधी ॿोली। सिंधी ॿोली जेकी आहे उन्हनि जी हिते अची करे इम्प्रूव थी आहे, त सिंधी ॿोली अगरि तव्हांखे सिखणी हुजे या ॻाल्हाइणी हुजे त KTN न्यूज़ ज़रूरु ट्यून कयो। KTN न्यूज़ सिंध जो जंहिं नमूने सां आवाज़ु बणियो आहे या सिंध जो आवाज़ु थियो आहे त प्राउड मूवमेंट आहे असांजे लाइ, त असीं 14 साल पूरा कया आहिनि, सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कई आहे, सिंध जो आवाज़ु बणिया आहियूं। इन सॼे सफ़र दौरान केतिरियूं मुश्किलातूं बि हिन ग्रुप ऐं हिन इदारे ॾिठियूं आहिनि, पर हू पंहिंजे सिंध ऐं सिंधियुनि सां गॾु रहण वारे अज़मत तां पोइ हिते न हटियो आहे ऐं अॼु इहो माना फ़ख़ुरु महसूसु थी रहियो त असां अहिड़ी टीम जो, अहिड़े ग्रुप जो हिसो आहियूं जेको सिंध आहे ऐं सिंध जो आवाज़ु आहे। KTN न्यूज़ में मां 2011 में जॉइन कयो आहे, 12 में जॉइन कयो आहे, 12 जी लास्ट में जे एक्सपीरियंस हिते असांखे जेको आहे टीम आहे जेका उहो असां पाण में हिकिड़ो फैमिली KTN फैमिली आहियूं असां, ऐं कम जे हवाले सां त हिक ॿिए सां रिआयत कोन थींदी आहे, बाक़ी जेको आहे ज़ाहिर आहे हुन में कुझु तलखियूं बि थींदियूं आहिनि ड्यूरिंग द वर्क, बाक़ी हुन में के जेको आहे सिर्फ़ु कम जे हवाले सां ॾिसंदा आहियूं। तजुर्बो तमामु सुठो रहियो आहे KTN न्यूज़ में। हिन वक़्तु मां न्यूज़ रूम में मौजूदु आहियां, मूंसां गॾु मौजूदु आहिनि ज़ाहिद जलबानी। ज़ाहिद जलबानी केरु आहिनि? ज़ाहिद जलबानी कंदा आहिनि सिंध राउंड अप जा इंचार्ज आहिनि। सिंध राउंड अप प्रोग्राम आहे जंहिंमें तमामु जेके सिंध जा समूरा रिपोर्टर्स हूंदा आहिनि उहे शामिलु थींदा आहिनि। त ज़ाहिद खां पुछूं था त ज़ाहिद जलबानी हिते केतिरे अर्से खां कमु कनि पिया ऐं उन्हनि जो ओवरऑल एक्सपीरियंस कीअं रहियो आहे? अस्सलाम वालेकुम ज़ाहिद साहब। वालेकुम सलाम। हिन KTN ऐं KTN न्यूज़ जी सालगिरह जे मौक़े ते सिंध में रहंदड़ सिंधियुनि या जेके परॾे में रहनि था सिंधी उन्हनि सभिनी खे सालगिरह जूं मुबारकूं हुजनि। असीं KTN न्यूज़ सां शुरूआती ॾींहंनि खां सलाहियल आहियूं। हिते कमु कंदे तमामु घणो तजुर्बो हासिलु थियो ऐं KTN हमेशह सिंध जे मसइलनि खे उजागर कयो आहे। KTN जे थ्रू तमामु सिंध जे माण्हुनि जा, मज़लूम माण्हुनि जा मसइला हल थिया आहिनि। हिते कमु कंदे ॾाढो सुठो लॻो। स्टार्टिंग शुरूआती दौर में काफ़ी हिते बहितरीनु दोस्त हुया जेके माना उन्हनि हितां सिंध KTN मां साफ़ जे सफ़र जी शुरूआति कई, उन्हनि तमामु वॾो नालो कमायो। बहितरीनु दोस्त असांजी ज़िंदगी में हिन सफ़र में गॾिया। ॿियो मां पंहिंजे प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हायां, जेको बि असीं सॼे ॾींहं में जेके इशू थियनि था उन्हनि प्रोग्राम में लोकल इशू ख़ासि तौर ते जेके सिंध सतह जा मसइला हूंदा आहिनि, ग़रीब आवाम जा मसइला थियनि था, उन्हनि खे असीं उजागर कयूं था। सिंध राउंड अप जे थ्रू हिन प्रोग्राम खे सिंधवासी तमामु घणो पसंदि कनि था। हिते असां सां गॾु मौजूदु आहे आकाश खे बि काफ़ी अरसो थियो आहे मीडिया में। आकाश खां पुछूं था त KTN न्यूज़ में हुनजो कमु करण जो तजुर्बो कीअं रहियो आहे? जी आकाश।
जी मूंखे सिंधी मीडिया में तक़रीबन 9-10 साल थी विया आहिनि मतिलबु भलो एक्सपीरियंस आहे मुंहिंजो पर KTN न्यूज़ में 2-3 साल थी विया आहिनि मूंखे सुठो चैनल आहे मतिलबु हर चैनल मां कमु कयो आहे पर हितां जो इन्वायरमेंट तक़रीबन भलो आहे मतिलबु जीअं अॼु KTN जी एनिवर्सरी आहे उन्हनि जी एनिवर्सरी आहे त पोइ सभिनी खे मां दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद चवां थो। जी इवनिंग शिफ्ट में मां मौजूदु आहियां। इवनिंग शिफ्ट में न्यूज़ कास्टर हूंदियूं आहिनि रोशनी मेमन। रोशनी मेमन जी ख़ुसूसियत तव्हांखे ॿुधायां। रोशनी मेमन KTN सां पंहिंजो जेको सफ़र आहे उहो शुरू कयो एज़ अ मेकअप आर्टिस्ट। जी हाँ, मेकअप आर्टिस्ट। त रोशनी खां पुछंदासीं त मेकअप आर्टिस्ट खां वठी करे न्यूज़ कास्टिंग जो सफ़र हुनजो कीअं रहियो आहे। अस्सलाम वालेकुम रोशनी। वालेकुम सलाम, थैंक यू नमिता। मेकअप आर्टिस्ट जो सफ़र जेको आहे तमामु सुठो हो। उन खां पोइ वरी मूंखे लॻो त मूंखे कुझु ॿियो बि करणु खपे। उन खां अॻिते वधिजे पोइ मां वरी मेकअप खां थोरो अॻिते वधियसि ऐं मां न्यूज़ स्टार्ट कई। मां नाजिया खे ॾिसंदी हुअसि, तव्हांखे बि ॾिसंदी हुअसि मां, ऐं ॿिया हूंदा हुआ उन्हनि सभिनि खे बि ॾिसंदी हुअसि मां। त मूंखे पाण हिकिड़ो शौक़ु पैदा थियो त मूंखे न्यूज़ में अचणु खपे ऐं मूंखे चयो बि वियो हुओ त तव्हांजो स्क्रीन जो फेस आहे, तव्हां न्यूज़ करे सघो था। पोइ महिनत तमामु घणी लॻी, ॾींहं राति जूं निंडूं फिटी वियूं मुंहिंजूं। उन खां पोइ वञी मां इन जॻह ते पहुती आहियां। जी नाज़रीन, KTN न्यूज़ जी 14वीं सालगिरह जे मौक़े ते अव्हांखे असां ॾेखारियोसीं त न्यूज़ रूम में KTN जी न्यूज़ रूम में कमु कीअं पियो थिए। उतां जेके दोस्त आहिनि, जेके साथी आहिनि, असांजा कलीग्स आहिनि, उहे कमु कीअं पिया कनि ऐं उन्हनि जो तजुर्बो KTN न्यूज़ सां कमु कंदे कीअं रहियो। इन प्रोग्राम में मूंसां गॾु कैमरामैन हुया ज़ुल्फ़कार चांडियो ऐं रशीद चांडियो। नौमिता गुल खे ॾींदा इजाज़त। अल्लाह मुख़्तसर ब्रेक खां पोइ अवां ॾिसी सघंदा प्रोग्राम सिंध राउंड अप। विनर स्टेनलेस स्टील पाइप्स, साथ उम्र भर का। सिंध गजे थी।